बुकेरा शरीफ लगोच अलहरिनो सोलंगी जे रहवासी हनीफ सोलंगी ऐं संदसि भाइटे ज़ाहिद सोलंगी प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त असांजी ज़रई ज़मीन 6 एकड़ 14 घंटा आहे जेका बुकेरा शरीफ जे देह वसाणके में मौजूदु आहे, जंहिंजो खातो मुंहिंजे वालिद मरहूम गुल मोहम्मद जे नाले हो, जंहिंजा असां 5 भाइर ऐं 8 भेणियूं हिसेदार आहियूं। पर हिकु बासर असांजे वालिद जी ज़रई ज़मीन ते मुंहिंजे नंढनि भाइरनि खे वर्गलाए कब्ज़ो करण जी कोशिशि करे रहियो आहे। हुननि वधीक इल्ज़ाम हयो त नंढनि भाइरनि अब्दुल गफ़ूर ऐं अब्दुल क़ादिर खे वर्गलाए करे असांजे हिसे जी ज़मीन जा खाता कराए छॾिया आहिनि। बासर असां मथां बुकेरा शरीफ पुलिस स्टेशन ते NC दाख़िल कराए छॾी आहे ऐं उन खां पोइ चंबड़ थाणे ते असां मथां कूड़ी दरख़्वास्त कराए असांजे आवाज़ खे दॿाइणु चाहे थो ऐं असांखे कूड़नि केसनि में फासाइण जूं धमकियूं पिणु ॾिए थो। हुननि वज़ीर आला सिंध मुराद अली शाह, सुप्रीम कोर्ट जे चीफ जस्टिस, डिप्टी कमिश्नर टंडोल हयार ऐं लाॻापियल इदारनि खां मुतालबो कयो त बासरनि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई करे असांजे हिसे जी ज़मीन तां कब्ज़ो ख़तमु कराए असां सभिनी भाइरनि ऐं भेनरुनि खे पंहिंजो हिसो ॾियारियो वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची